अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी मां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरीं दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले ताल के संजोरे मां अली अकबर लिगारीअ खां मिली। कहाणी बादशाह ऐं टरड़ कां। हिकिड़ो बादशाह पाण ख़ुदा आहे पर हीउ ज़माने जो बादशाह हो। हिन जो हुकुम माण्हुनि खां सवाइ पखी पखण, जीत जणे, देवनि परियुनि ऐं जिननि भूतनि ते पिणु हलंदो हो। हिकु दफ़े हिन जे मुल्क में अची ॾुकार पियो। अन जे अणलभ हूंद सबबि ग़रीब माण्हू पेट खे पटियूं ॿधियो पिया घुमंदा हुआ, पर पंहिंजनि ॿारनि खे बि सुकल मानीअ गबो हथ में ॾेई पिरभाए रांदि ते मोकिले छॾींदा हुआ। मथां अची मुल्क में कांव सामाणा से लामारा ॾेई ॿारनि खां उहो मानीअ गबो बि खसे हलिया वेंदा हुआ। थोरनि घणनि ॾींहंनि बाद उहा ख़बर वञी बादशाह ताईं पहुती त कांव नसुल भींग करे छॾी आहे। नंढड़ा ॿारड़ा अञा मानीअ टुकुर हथ में खणी निकिरनि ई मस था त कांव अचो उन्हनि खां उहो फुरियो वञनि। सो बादशाह हुकुम कयो त सभई कांव अची मूं वटि हाज़ुरु थियनि। जॾहिं सभु कांव अची हाज़ुरु थिया तॾहिं बादशाह उन्हनि खे चयो त अव्हां हीउ कहिड़ो ज़ुल्म ॿारे ॾिनो आहे। कांवनि जवाबु ॾिनो त जीअंदा क़िबला, असीं जेकी बि कांव आहियूं से ॿारनि खां मानी टुकुर फुरे वञी पंहिंजे झूने कांव खे ॾींदा आहियूं, जेको असां सभिनी जो सरदार आहे। उहो तमामु पोड़ो आहे ऐं को वक़्तु संभरे। बादशाह हुकुम कयो त उन इहे कांव खे मूं वटि हाज़ुरु कयो वञे। कांव विया ऐं उन पोड़े कांव खे खणी आया। बादशाह कांव खां पुछियो त केतिरो वक़्तु संभरी। हिन जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, तुंहिंजी नानी, तंहिंजी नानीअ जी नानी ऐं उन जे यार फ़क़ीर वारो वक़्तु संभरा। बादशाह चयो ॻाल्हि कर। कांव चयो त तुंहिंजे नानीअ जो नानो तुंहिंजे नानी जो नानो हूंदो हो। उन जे बादशाहीअ में हिकिड़ो फ़क़ीर पिणु आयो ऐं अची संदन महलात जे दर ते सेन आयाईं। बानी ख़ैरात खणी आई पर फ़क़ीर वठण खां इनकार करे छॾियो। चए मूंखे ख़ुदि राणी अची ख़ैरात ॾेई वञे। फ़क़ीर जो ज़िद ॾिसी आख़िरकार राणी पाण ख़ैरात खणी आई। पोइ त ॿिन्हिनि जूं अखियूं अटकी वियूं ऐं ॿई उते ई ॼमी बीह रहिया। को परद त ईअं ई गुज़री वियुनि। आख़िर उतां जॾहिं को माण्हू अची लंघियो तॾहिं राणीअ फ़क़ीर खे चयो त फलाणे हंधि वण हेठां हली वेह त आउं बि उते अचां थी। फ़क़ीर उन हंधि हिकु वण हेठां वञी वेठो। घड़ी खन खां पोइ राणी बि अची उते पहुती। वरी जो हिक ॿिए सां अखियूं मिलियनि त राति लंघी वई ऐं मथां अची ॾींहुं थियो। होॾां जॾहिं बादशाह खे ख़बर पई त राणी भॼी वई आहे तॾहिं मुल्क में हुलाए छॾियईं त राणी मरी वई आहे। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ उन मुल्क जो वज़ीर उन जे वण हेठां लंघियो। छा ॾिसे त राणी ऐं फ़क़ीर ॿई उते वेठा आहिनि। वज़ीर उन ॿिन्हिनि जे विच में खणी कपिड़ो ॾिनो त राणी सुजाॻ थी ऐं फ़क़ीर खे चयाईं त फ़क़ीर साह सुधीर। हाणे बादशाह जे अचण जी महिल थी आहे, तंहिं करे आउं महिल ॾे थी हलां। वज़ीर वरी जो खणी उहो कपिड़ो परे कयो त उन्हनि जो उहो ई साॻियो हाल। वज़ीर वञी सारी हक़ीक़त बादशाह खे ॿुधाई। बादशाह अची ॾिठो त उहे ॿई बराबरि ईअं ई वेठा हुआ। बादशाह खे जो लॻी ख़ार, सो छा कयईं जो उन्हनि ॿिन्हिनि जीअरनि जाॻंदनि मथां हिकिड़ो चौगिर्द बंदि कुबो जोड़ाए छॾियईं जो अञा बीठो आहे। बादशाह पोड़े कांव खे चयो त तूं उहो कुबो मूंखे ॾेखारींदे। कांव चयो त हाओ साईं, पर मूं में उॾामण जी ताक़त कान्हे। मूंखे महाफ़े में विझाए खणाए हली त पोइ मां उहो कुबो हली तोखे अखियुनि सां ॾेखारियां। उहो ॿुधी बादशाह पंहिंजनि नौकरनि खे हुकुम कयो त तव्हीं कांव खे खणो ऐं जेॾांहुं हलण लाइ चए ओॾांहुं वठी हलोसि। आख़िर उहे सभु अची हिकिड़े कुबे वटि पहुता, पर कुबो हो चौधारी बंदि। सो बादशाह हुकुम ॾिनो त कुबे में सोराख़ कयो वञे। जॾहिं कांव उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं अची ॾकिणीअ वरितुसि। नेठि कुबे में सोराख़ कयो वियो पर उन में अंदरि की बि की न हो। तॾहिं बादशाह हुकुम कयो त हिन टरड़ कांव खे झले सोराख़ मां अंदरि उछलाए वराए कुबो लिंबी छॾियो। हीउ रुॻो परावा टुकर खाई ॼाणे ऐं कूड़ खड़ियो ॿटाकूं ॿुधायो सभिनी खे ॼमायो वेठो आहे। ॿियनि कांवनि जो पंहिंजे सरदार जो हीउ हाल ॾिठो सो ज़ोरीअ ॿारनि खां टुकर फुरण जी अॻे लाइ तौबा कयाऊं। हाणे कांव रुॻो परे खां वेही ॿारनि जा टुकर तकींदा आहिनि। सो बि तॾहिं जॾहिं ॿार
बेख़्याला हूंदा आहिनि, न त थोरो ई को दहमान करे त कोई पिया भॼनि। धणीअ जी कुदरत अहिड़ी थी जो कांवनि खां जो उतां जे माण्हुनि जी हीअं जिंद छुटी सो चौधारी मुल्क में सुकार थी विया ऐं सभु माण्हू पंहिंजे बादशाह खे ॾींहं राति दुआऊं करणु लॻा।